अस्सलामुअलैकुम। चैप्टर नंबर 1 कीमियाई अमल केमिकल कॉम्बिनेशन। जो पहले टॉपिक कीमियाई अमल वारा क़ाइदा या कानून। बेसिकली जॾहिं बि कीमियाई अमल थींदा आहिनि, केमिकल रिएक्शन थींदा आहिनि, उहे कुझु असूलनि तहत थींदा आहिनि। उन्हनि असूलनि खे जिन तहत कीमियाई अमल थियनि तिन खे कीमियाई अमलनि जा क़ाइदा या कानून चइबो। हाणे असां 4 क़ाइदा या कानून पढ़ंदासीं, जिनमां पहिरियों क़ाइदो या कानून आहे माए जे बक़ाउ क़ाइदो। मायो जो मतलब आहे मास, वज़न। बक़ा जो मतलब आहे हमेशा। हाणे इन मां असांखे ख़बर पए थी त ही क़ाइदो जेको आहे इन जो मतलब आहे त हमेशा रहणु, माए जो हमेशा रहणु, मास जो हमेशा रहणु। त ही क़ाइदो असांखे लॉइज़र हिकु फ्रांस जो साइंटिस्ट हुयो, उन 1785 में ॾिनो ऐं हिन चयो त माए खे न पैदा करे सघिजे थो, मास खे न पैदा करे सघिजे थो, न वरी ख़त्म करे सघिजे थो। हा, पर मायो हिक फार्म मां ॿिए फार्म में ज़रूर तब्दील थिए थो। हाणे हिन जा जेके मेजर कम हुया, हिन इहो एक्सपेरिमेंट मरकरी ऑक्साइड ते कयो। मरकरी ऑक्साइड मतलब HGO। मरकरी ऑक्साइड जेको आमतौर ते सिंधीअ में असां उनखे या उर्दू में असां चवंदा आहियूं सिंदूर, ॻाढ़ो सिंदूर जेको आमतौर ते थींदो आहे। उन खे जॾहिं हुन टोड़ियो त उन मां 2 एलिमेंट मिलिया, हिकिड़ो मरकरी ऐं ॿियो ऑक्सीजन। जॾहिं हिन खे पहिरीं हिन वज़न कयो मरकरी जो ऐं बाद में हिन जो अलॻि-अलॻि वज़न कयो, त हिन जो वज़न ऐं हिन जो वज़न सेम थी वियो। तंहिं महिल चयो त मायो जेको हूंदो आहे केमिकल रिएक्शन खां पहिरीं या केमिकल रिएक्शन खां बाद में साॻियो रहंदो, माए खे न ठाहे सघे थो, न ख़त्म करे सघे थो। हाणे इहे साॻी स्टेटमेंट इन लफ़्ज़नि में विझी सघूं था त कीमियाई अमल जेके केमिकल रिएक्शन थींदा आहिनि उन खां पहिरीं ऐं कीमियाई अमल खां बाद में माए जेको आहे शइ जो वज़न साॻियो रहंदो आहे, शइ जो वज़न तब्दील न आहे थींदो। ऐं उन खां अलावा ही 2 एग्जांपल। सब खां पहिरीं जीअं आयरन आहे, आयरन लोह खे असां किथे रखंदासीं, लोह जो वज़न करे तव्हां उनखे रखी छॾींदो त कुझु अरसे खां बाद में उन जो वज़न वधी वेंदो। छाजे करे वधे थो? आयरन जो ऐं ऑक्सीजन ॿई पाण में रिएक्शन करे आयरन ऑक्साइड ठाहींदी, त आयरन ऑक्साइड जो वज़न ओतिरी वधंदो जेतिरी ऑक्सीजन उन में शामिल हूंदो। उन खां अलावा जेकर ॾिसूं त जॾहिं वाटर ठहंदो आहे पाणी में हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन, जेकॾहिं हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन पाण में रिएक्शन करे पाणी ठाहींदा त पहिरियां वारो वज़न ऐं बाद वारो वज़न साॻियो रहंदो, उन में कंहिं बि क़िस्म जी तब्दीली न ईंदी। सो अच्छा, कीमियाई अमल सां गॾु हिकु ॿिया अमल थींदा आहिनि जेके असां न्यूक्लियर रिएक्शन चवंदा आहियूं। न्यूक्लियर रिएक्शन छा हूंदो आहे त न्यूक्लियस, एटम जो जेको न्यूक्लियस आहे उहो टुटंदो, टुटण सां गॾु उन मां रेज़िस ख़ारिज थींदा आहिनि। जीअं यूरेनियम जो एटम आहे, हाणे यूरेनियम जो एटम थोरो रेडियो एक्टिव एलिमेंट आहे, रेडियो एक्टिव एटम आहे ऐं उन मां रेज़िस ख़ारिज थींदा रहंदा आहिनि, रेज़िस निकिरंदा आहिनि। जीअं उन मां रेज़िस निकिरंदा आहिनि त उन जो मतिलबु इहो हूंदो आहे त उन जो मास कंहिं हद ताईं घटिबो आहे। छो जो न्यूक्लियस जे टुटण सां उन मां न्यूट्रॉन ख़ारिज थींदा आहिनि या हिकु एटम मां 2 एटम ठहंदा आहिनि, त अहिड़े तरीक़े सां उन में उन जो वज़न जेको आहे उहो घटिबो आहे। केतिरो घटिबो आहे उनखे असां मय्यर नथा करे सघूं। सो इन ॻाल्हि मां असां इहो साबित करे सघूं था त भई हा, वज़न घटिबो आहे पर उनखे मय्यर करणु थोरो ॾुखियो हूंदो आहे। अच्छा, हुन खां सो अॼु टॉपिक मां असां इहो चई सघूं था त हिन कानून जो मतिलबु आहे त मास जेको आहे उहो ख़तमु न आहे थींदो, हिकु फार्म मां ॿिए फार्म में चेंज थींदो आहे। यानी माए खे न ठाहे सघे थो, न वरी ख़त्म करे सघे थो। या जॾहिं केमिकल रिएक्शन थींदो आहे त केमिकल रिएक्शन करण खां पहिरीं शइ जो आमिल शइ जो वज़न ऐं पैदावार शइ जो वज़न, रिएक्टेंट जो वज़न ऐं प्रोडक्ट जो वज़न हमेशा साॻियो हूंदो आहे, उन में का बि चेंजिंग न आहे। सो इंशाल्लाह इन सां रिलेटेड हिकिड़ो एग्जांपल आहे जंहिंजो नालो आहे एच लैंडोल्ड एक्सपेरिमेंट, या उनखे आमतौर ते एच टाइप ट्यूब एक्सपेरिमेंट में चयो वेंदो आहे। उहो इंशाल्लाह नेक्स्ट लेसन में असां पढ़ंदासीं। अॼु लाइ एतिरो। थैंक यू।
जॾहिं वाटर ठहंदो आहे पाणी में हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन, जेकॾहिं हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन पाण में रिएक्शन करे पाणी ठाहींदा त पहिरियां वारो वज़न ऐं बाद वारो वज़न साॻियो रहंदो, उन में कंहिं बि क़िस्म जी तब्दीली न ईंदी। सो अच्छा, कीमियाई अमल सां गॾु हिकु ॿिया अमल थींदा आहिनि जेके असां न्यूक्लियर रिएक्शन चवंदा आहियूं। न्यूक्लियर रिएक्शन छा हूंदो आहे त न्यूक्लियस, एटम जो जेको न्यूक्लियस आहे उहो टुटंदो, टुटण सां गॾु उन मां रेज़िस ख़ारिज थींदा आहिनि। जीअं यूरेनियम जो एटम आहे, हाणे यूरेनियम जो एटम थोरो रेडियो एक्टिव एलिमेंट आहे, रेडियो एक्टिव एटम आहे ऐं उन मां रेज़िस ख़ारिज थींदा रहंदा आहिनि, रेज़िस निकिरंदा आहिनि। जीअं उन मां रेज़िस निकिरंदा आहिनि त उन जो मतिलबु इहो हूंदो आहे त उन जो मास कंहिं हद ताईं घटिबो आहे। छो जो न्यूक्लियस जे टुटण सां उन मां न्यूट्रॉन ख़ारिज थींदा आहिनि या हिकु एटम मां ॿ एटम ठहंदा आहिनि, त अहिड़े तरीक़े सां उन में उन जो वज़न जेको आहे उहो घटिबो आहे। केतिरो घटिबो आहे उनखे असां मेजर नथा करे सघूं। सो इन ॻाल्हि मां असां इहो साबित करे सघूं था त भई हा वज़न घटिबो आहे, पर उनखे मेजर करणु थोरो ॾुखियो हूंदो आहे। अच्छा, उन सो अॼु टॉपिक मां असां इहो चई सघूं था त हिन कानून जो मतिलबु आहे त मास जेको आहे उहो ख़तमु न आहे थींदो, हिकु फॉर्म मां ॿिए फॉर्म में चेंज थींदो आहे, यानी माइक न ठाहे सघे थो न वरी ख़तमु करे सघे थो। या जॾहिं केमिकल रिएक्शन थींदो आहे त केमिकल रिएक्शन करण खां पहिरीं शइ जो आमिल शइ जो वज़न ऐं पैदावार शइ जो वज़न, रिएक्टेंट जो वज़न ऐं प्रोडक्ट जो वज़न हमेशह साॻियो हूंदो आहे, उन में का बि चेंजिंग न आहे। सो इंशाल्लाह हिन सां रिलेटेड हिकिड़ो एग्जांपल आहे जंहिंजो नालो आहे एच लैंडोल्ड एक्सपेरिमेंट, या उनखे आमतौर ते एच टाइप ट्यूब एक्सपेरिमेंट में चयो वेंदो आहे। उहो इंशाल्लाह नेक्स्ट लेसन में असां पढ़ंदासीं। अॼु लाइ एतिरो, थैंक यू।